बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मानी जा क़िस्म। मानी के अदब सां खाइणु घुरिजे ऐं मानी कहिड़े तरीक़े सां खाइणु घुरिजे, कहिड़ी मानी खाइणु घुरिजे, उन जे बारे में अॼु हदीसनि जी रोशनी में कुझु उनवान। पहिरीं ॻाल्हि, भली मानी उहा आहे जेका हथ सां जंड में पी करे उन अटे मां ठिकर जी दांगी ते पचाई वञे, उहा तमामु बहितरीनु मानी आहे जेकी अॻे ज़माने में वॾड़ा पचाईंदा हुआ। तनूर जी मानी सुठी ऐं मज़ेदार बि आहे। नंबर 2, चांवरनि जी मानी खां कणिक जी मानी वधीक नफ़े वारी आहे। उहा ज़ोद हज़म बि आहे ऐं वणंदड़ बि आहे। नंबर 4, चांवरनि जी मानी कब्ज़ी करे थी, पेट खे वधाए थी। नंबर 5, गोश्त जी बोड़ जी शोरबे में मानी खे भोरियो वञे त उन खे कुटी चइबो आहे। असांजे सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो वो पसंदीदा खाधो हूंदो हुयो, कुटी जेको पसंदीदा खाधो हूंदो हुयो। गेहे या मखण मानी में अंदरि विझी ऐं मिठाण बि उन में दाख़िल करे पचायो वञे त उन खे भुसरी चवंदा आहिनि। उहा कमर खे सिधो रखे थी, जिस्म खे ताक़त पहुचाए थी। असांजा सणबी मानी जेकी आहे सभिनी जे सणबी मानी सीने जी बीमारियुनि वारनि लाइ नुक़सानकार आहे। अक्सर करे इहो ॾिठो वियो आहे, माण्हू सणबी मानी खाईंदा आहिनि, पर उन खां बचणु खपे। असांजा हबीब सुहिणा महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर करे जवन जी अण छणियल अटे जी मानी खाईंदा हुआ। जंहिं मानी खे बाहि जो घणो सेक ईंदो आहे त उहा मानी कारी थी पवंदी आहे। अहिड़ी मानी खाइण सां मैदे जूं बीमारियूं पैदा थियनि थियूं, इम्कान हूंदो आहे अहिड़ियुनि बीमारियुनि थियण जो। मानी खाओ त हिकु पासे खां लाॻीती खाओ। मानी जो विच खाइण ऐं कन्ना बचाए छॾणु सुठी आदत न आहे, यानी सुनत जे ख़िलाफ़ आहे। हदीस पाक में आहे, बरकत वारी मानी उहा आहे मानी जी विच में, बरकत जेकी आहे मानी जे विच में नाज़िल थींदी आहे। उन करे मानी पासनि खां खाओ, विच खां न खाओ, यानी सिर्फ़ु विच खाई पासा बचाए न छॾियो। अबू दाऊद अल तिरमिज़ी शरीफ़ के अंदरि हदीस आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, तव्हां मानी खाओ पर अदब सां खाओ। ऐं अक्सर ॾिठो वियो आहे त माण्हू मानी खाइनि था जानवरनि जी सूरत में, जीअं जानवर खाधो खाइनि था ईअं माण्हू मानी खाइनि था। पर असां मुस्लमान आहियूं, असांखे मानी अदब सां खाइणु खपे। पहिरीं ॻाल्हि, हथ धोअणु खपनि, बिस्मिल्लाह पढ़णु खपे, पोइ सुठी जॻह ते विहणु खपे ऐं कोशिशि कजे त 2 माण्हू पाण में खाइणु खपनि। जेकॾहिं 2 न आहिनि त घर जा सभई फ़र्द पाण में गॾु खाइनि, भाउ या भेणूं पाण में गॾिजी खाइनि, त उन में मोहबत पैदा थींदी ऐं विच में शैतान कोन ईंदो। ऐं मानी खाइण खां अॻु में बिस्मिल्लाह पढ़ो। जेकॾहिं बिस्मिल्लाह विसरी वञे थी त विच ते अचो था, तव्हांखे यादगिरी अचे थी त बिस्मिल्लाह वाला बरकत ही पढ़ंदा करियो, त तव्हांजी रोज़ी में बरकत पवंदी। जॾहिं तव्हां रोज़ी सुठे नमूने सां खाईंदा, अल्लाह ताला तव्हांजे रिज़्क़ में बरकत विझंदो। ऐं पंहिंजे पेट खे पंहिंजे दायरे में रही करे खाओ, यानी ज़्यादा न खाओ। मानी मथां मानी न खाओ, इहा बि हिकिड़ी बीमारी आहे। हिकिड़ी पेट में मानी पई आहे, वरी ठोके ॿी खाओ। त अॼुकल्ह माण्हू ॿियनि जी मानी ॾिसी पोइ मानी खे दॿींदा आहिनि, त ईअं करणु न खपे। मानी पंहिंजे हिसाब सां खाइणु खपे। पेट पंहिंजो आहे, त ज़्यादा मानी खाइण सां इंसानु बीमारियुनि में मुब्तला थी वञे थो। त अल्लाह पाक खां दुआ आहे, जेकी अल्लाह पाक असांखे हिकिड़ी रोज़ी पहुचाई आहे, जेकी रोज़ी ॾिनी आहे, जेकी मानी असांजी ज़िंदगी जो हिकिड़ो समर ऐं सफ़र साथी, हिकिड़ो दाणू पाणी आहे जंहिंजे करे इंसानु जिए थो, हले थो, फिरे थो। इंसानु दुनिया में सभु कुझु खाए पर मानी खां सवाइ अधूरो आहे। इहो ग़िज़ा, इहो अन्न पेट में अचे थो तॾहिं इंसानु पंहिंजी सिहत सुठी रखे थो ऐं तंदुरुस्त रहे थो, पंहिंजी जान ठाहे थो। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।